नहमदहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला तंज़ीलुल किताब मिनल्लाहिल अज़ीज़िल अलीम गाफ़िरिज़ ज़ंब क़ाबिलित तौब शदीदिल इक़ाब ज़ित तौल ला इलाहा इल्ला हु सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, इंसान जॾहिं माँ जे पेट मां ॿाहिरि निकिरंदो, निकिरंदे शर्त इन वीचारे ते हमला शुरू थी वेंदा। अञा हींअर आयो आहे, 2 कलाक थिया आहिनि, माँ जे पेट मां निकितो आहे, बीमारी डज़ थी वई। अब खणो ICU में, हिनखे गैस चढ़ायो, हिन करो न त मरी वेंदो। हाणे उहो महसूम एतिरो कैनुला पियूं लॻनि, गैस पिया चढ़नि, धक में हिन ते बीमारी हमलो कंदी। थोरो वॾो थियो, बुख हमलो कंदी, हिनखे खाधो खपे, रुअंदो। थोरो वॾो थियो, उञ हिनखे तंग कंदी। माँ जे पेट मां दुनिया में कदम रखई, बीमारी हमलो कंदी, बुख हमलो कंदी, उञ सताईंदी, गर्मी हमलो कंदी, सर्दी हमलो कंदी। ही हमलनि जे विच में हूंदो, हर तरफ़ खां हिन ते हमला ई हमला। वरी थोरो वॾो थियो, जवान मुड़ुसु थियो, शादी कई, ॻोठ में वेठो, संगावतियुनि जा झेड़ा प्लाटनि ते, झेड़ा बनियुनि ते, झेड़ा पाणी जे वार ते झेड़ा शुरू थी विया। खून वठ वठां, क़ौमुनि जा क़ौमुनि सां तकरार, इंसान जो दुश्मन वठ वठां थी वई। कॾहिं जागीराणी ऐं सोलंगी विढ़िया पिया आहिनि, त कॾहिं महर ऐं जटई विढ़िया पिया आहिनि, त कॾहिं चांडिया ऐं समा विढ़िया पिया आहिनि, लठ जो ज़ीपट, बंदूक पई हले, खून क़त्ल। हाणे ही इंसान हिन दुनिया में रुगो हमलनि जे विच में आहे, दुश्मननि जे विच में आहे। उञ दुश्मन, बुख दुश्मन, गर्मी दुश्मन, सर्दी दुश्मन, बीमारी दुश्मन, इंसान दुश्मन। अल्लाह तबारक व तआला दुनिया में सभु शयूं पैदा करे, पोइ इंसान खे चई हाणे ॻोल्हे, पंहिंजा टपड़ हथ कर, पंहिंजो दिफ़ा जो सामान तूं पाण ॻोल्ह। इहा दुनिया पई अथई। पोइ जॾहिं हिनखे उञ तंग, बुख तंग कयो न, पोइ हीउ लॻो मानी जे पोयां। मानी ठहंदी कणिक मां। अच्छा, वो कणिक किथे थींदी? कणिक थींदी बनीअ में। पोइ बनी कीअं आबाद थींदी? पोइ हुन लाइ हारी ज़मीनदार खपनि, पोइ हुन लाइ वरी ट्रैक्टर खपनि। पोइ सी हिकिड़े मानी जे गिरा हथ करण लाइ जेको जहान ठहियो आहे, जेको कारोबार हले पियो, सो ॾिसो। पोइ ट्रैक्टर जा कारखाना, पोइ टायर, पोइ पेट्रोल, पोइ ऑयल, पोइ डीज़ल, पोइ हुनजा मिस्त्री, हुनजा पोइ शोरूम खुलिया, पोइ किरोड़े माण्हू हिन धंधे सां लॻा त भई ट्रैक्टरनि खे सप्लाई पिया करियूं। पोइ ट्रैक्टर खॼी आया मार्केट में, पोइ विकिजनि पिया, वठिजनि पिया। पोइ ट्रैक्टर बनियुनि में पहुता, पोइ हर पिया हलनि, कल्टीवेटर, पोइ गोबल, पोइ लेज़र, पोइ फलाणू, पोइ हारी मुकरचा, पोइ वाटर, पोइ कसियूं, पोइ बना, पोइ खर्चा, वठ वठां शुरू थी वई। अब कणिक थी थिए, कणिक में लाबारो पए त हुन वरी डाटा खपनि, त वरी लोहार ठहिया, त वरी डाटा पिया ठाहिनि, वरी कणिक खे लाबारो करे खणी आया खरे में, त हाणे वरी इन लाइ थ्रेशर खपे, त वरी थ्रेशर जा कारखाना खोलिया, थ्रेशर पिया ठहनि, से पिया अचनि, उन में कणिक साफ़ पई थिए। हिकिड़े पासे कणिक पई वञे, ॿिए पासे भोह पियो वञे, कणिक साफ़ थी निकिती। हाणे हिनखे पैक करण लाइ वरी बोरियूं खपनि, वरी बोरियुनि जा कारखाना ठहिया,
उनमें मज़ूर पिया कमु कनि, सेठ वापारी उतां बोरियूं सप्लाई थियूं, से वरी तूं वठी आए, से वरी खरे में पहुतियूं, तंहिंमें वरी अन्न पियो सो पैक थियो। हाणे हिनखे वरी कारखाने ताईं पहुचाइणो आहे, हुन लाइ वरी ट्रैक्टर टाला खपनि, वरी सुज़ुकियूं खपनि, मज़दाऊं खपनि, शोराज़ खपनि, ट्रकूं खपनि, इहो अन्न सप्लाई थींदो। पोइ वरी कारखाना खपनि जंहिंमें पिसाई थींदी, पोइ हुन में लखे माण्हू लॻी विया अन्न जे पिसाई में, लखे कारखाना पाकिस्तान में खुली विया, अन्न पियो पीसजे, अटो पियो तयारु थिए, वरी अटो पैक थियो बोरियुनि में, अटो पैक थी दुकाननि ते खॼी आयो, वरी तूं वञी 5 किलो तूं अटो वरितो, अटो वठी घर खणी आए। हाणे थी मानी थी पचे, माई चए थी काठियूं वठिया, गैस कोन्हे, चुल्हो कोन्हे, फलाणो कोन्हे, तओ खपे, वॾो तबाग खपे, वॾो थालो खपे जंहिंमें अटो मलबो, वरी तओ खपे। पोइ वरी बर्तननि जा दुकान खोलिया, वरी बर्तननि जा कारखाना खोलिया जंहिंमें बर्तन पिया ठहनि, सही वठण शुरू थी वई, सॼी टांडो भरियो, तओ चढ़ियो, मानी पची तुंहिंजे अॻियां खॼी आई। तो गिराह भञी मानी जो वात में विधो, सोचियो अथई त इन गिराह जे पोयां जेका लाइन आहे, इहो गिराह तुंहिंजे वात ते पहुतो आहे, हिन में किरोड़े इंसाननि जो पघर ख़र्च थियो, किरोड़नि जो पघर ख़र्च थियो, तॾहिं गिराह मानीअ जो लुकमो हिकिड़ो तुंहिंजे वात ते पहुतो। इन करे हुकुम कयो वियो आहे त बाना वात में गिराह चॿे पोइ चइजी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा रब तुंहिंजी वॾी महिरबानी, केॾी महिनत सां इहो गिराह मुंहिंजे वात ते पहुतो आहे। बुख जो बंदोबस्तु करण लाइ इंसान मानी पोइ रुगो हिकिड़ो आइटम न, छो त असीं हिकिड़े आइटम में ख़ुशि कोन थींदो आहे इंसान जी मिज़ाज आहे, हिकिड़े आइटम में ख़ुशि कोन थींदो। पोइ कपिड़ा हुजनि, बूट हुजनि, चपलूं हुजनि, टोपियूं हुजनि, खाधा पीता हुजनि, बर्तन हुजनि, वाटर सेट हुजे, टी सेट हुजे, सोफ़ा सेट हुजे, डिनर सेट हुजे, रूम सेट हुजे, फलाणो हुजे, पर हिनखे आइटम घणा खपनि। इहे इंसान जी मिज़ाज। हिकिड़ो डिनर सेट रखिया, वरी ॿियो वठी आयो, ॿियो रखिया त वरी टियों न भाॻा, हे ठला घर में टंगिया पिया आहिनि, छाजे लाइ थो वठी। गिलासनि जा नमूना, ॾूंघनि जा नमूना, चमचनि जा नमूना, टी सेट जा नमूना, थर्मास जा नमूना, कोपनि जा नमूना, बगनि जा नमूना, डिज़ाइन जो पसंदि आहे। पर खाधे में बि हिनखे आइटम जाम खपनि। तव्हां तजुर्बो करे ॾिसी रमज़ान शरीफ़ जे महीने में मस्जिद में लोला ईंदा, सम्झो पोइ कईं रोज़ा था, मोह बुछड़ो करे अची वेही रहंदा, सम्झो पोइ दस्तरखान लॻंदो, पोइ हिनखे जेको आहे त सूफ़, हे ज़ैतून, हे ॿेर, हे केला, हे प्लेटूं रखियूं आहिनि, हो भत्ता आहे, हो मच्छी आहे, हे वाङण आहिनि, हीअ सब्ज़ी आहे, हीअ बिरयानी आहे, हो पराठा आहिनि, सम्झो हे शरबत जा जग आहिनि। हाणे हे जेको रोज़ो वेठो खोले न, इहो तुंहिंजे अॻियां मरे पाटोड़ो भरे रखिया, इहो खा न, समोसो त खणो तव्हां। हाणे आइटमनि जो शौक़ीन आहे, आइटम घणा हिनखे खपनि टपड़, सम्झो मुख़्तलिफ़ शयूं खाईंदो। हाणे हिनखे बुख लॻी मानी खपे, न मानी, पोइ पराठा, पोइ वरी बिरयानियूं, पोइ भत, पोइ कसड, पोइ यखनियूं, पोइ पुलाव, पोइ हिन पेट भरण जे लाइ होटलूं खोलियूं, पोइ लखे होटलूं खोलियूं, होटलनि ते लखे माण्हू कमु कनि था, वठण शुरू थी वई, मानियूं पियूं ठहनि, बोड़ूं पियूं ठहनि। छा आहे जे इंसान जे बुख खे बंदि करिणो आहे, पोइ बेकरियूं खोलियूं, पोइ मिठाई जा दुकान खोलिया, पोइ फ्रूट जा स्टाइल खोलिया, अलाए जे छाजो छा वॾो हिकिड़ो जहान आहे। किरोड़े इंसान हिन महिनत में लॻा पिया आहिनि त इंसान खे बुख खां बचायो। वरी जॾहिं तोखे उञ तंग कयो असांखे त लॻासीं पाणी जे पोयां, पाणी पाणी माण्हू वाटर ते वेही बुक भरे पी छॾंदो, कमु थी वेंदो। पाणी सुकी वियो, वाटर कोन था वहनि, वाह बंदनि, हवा बंदी पई हले, पाणी आहे कोन, पाणी कोन थो मिले, ठोके बोर कयोसीं, हैंड पंप पटियो बि वेंद, पाणी भॼी वीचारो 300 फुट अंदरि वञी लिको, तंहिंखे छिके ॿाहिरि कढई। नवाब जा पुट थींदो केरे, हेॾा अचु ॿाहिरि, छिके पाणी जे ॿाहिरि कढई। पाणी जी तबियत मिज़ाज आहे, डर में घड़ंदो आहे, हेठां ईअं वेंदो आहे, नमद ॾांहुं डोड़ंदो आहे। पाणीअ खे पंहिंजी फितरत ऐं मिज़ाज जे ख़िलाफ़ु 100 फुट मथे टांकी ठाहे, हुन में टंके ॾाढियूं टूंटियूं ऐं लबा फिटिंगूं करे उनखे उते काबू करे छॾई आहे, जहिड़ो कैदी घर जे मथां टंगियो पियो आहे, भॼण जा गस पियो ॻोल्हे, पाणी ॿधो पियो आहे, अहिड़ो पाणी जो काबू कई आहे। पोइ केॾीमहिल पाणी जे गिलास में विझो शरबत पियो ठाहे त केॾीमहिल पाणीअ जो जेको आहे लूणु विझो कड़ो पियो करे, त केॾीमहिल खंडु विझो मिठो पियो करे, त केॾीमहिल पाणी खे फ्रिज में रखियो थधो पियो करे, त केॾीमहिल चुल्हि ते रखियो कोसो वेठो करे गरम पियो करे, केॾीमहिल पाणी मां रूह अफ़ज़ा जो शरबत ठाहे, त केॾीमहिल लोटो भरियो बाथरूम में वेठो तहारत वेठो करे, पाणी वीचारो जहिड़ो कैदी आहे ॿधो पियो आहे। पाणी हिनखे कोन थो वणे, पोइ वरी ठोके मिनरल वाटर जा कारखाना खोलूं, मिनरल वाटर, पाणी साफ़ खपे, पोइ
कारखाना खोलिया, पोइ उन्हनि जे लाइ वरी बोतलूं खपनि, पोइ बोतलनि जा कारखाना खोलिया, पोइ उन में पाणी पैक थियो, पोइ वरी गाॾियूं भरियूं, भींडे में पहुतियूं, तो 20 रुपया जी बोतल वरिती, मिनरल वाटर जो पीए, साफ़ पाणी, मिनरल वाटर नथो वणे, पोइ सोडा जूं बोतलूं, पोइ पेप्सी, पोइ कोक, पोइ फंटा, पोइ फलाणा टीरा, पोइ इहे बि नथा वणनि, पोइ जूसनि जा नमूना उहे सभु, पोइ खीर, पोइ लस्सियूं, पोइ इहे बि नथा वणनि, पोइ तोखे ॾंडो कुंडो वठी आयो, पोइ जो जूसर हींअर वरी जूसर निकिता आहिनि ग्राइंडर, जो उहो वठी हाणे घर में रखई आहे, पपीता, केला, ॾाढ़ूं, पूरियो लाह कढी फ्रूटनि जा छॾई आहे, जूस वेठो पीए, जॾहिं उञ हमिलो कयो तॾहिं तूं छा ठाहियो आहे, केतिरा माण्हू इन कारोबार सां लॻल आहिनि, सम्झो पाणी वारे कारोबार सां केतिरा माण्हू लॻल आहिनि, करोड़े माण्हू इन धंधे सां लॻा पिया आहिनि, केॾी महिल पाणी पीए, केॾी महिल लस्सी पीए, केॾी महिल खीर पीए, केॾी महिल जेको आहे जूस पीए, मिनरल वाटर पीए, केॾी महिल दही वॼा छा वेठो पीए, शरबत, हलो साईं सुठी ॻाल्हि आहे, तो उञ जो मुक़ाबिलो कयो, पाणीअ सां बुख जो तो मुक़ाबिलो कयो, मानीअ सां वरी जॾहिं तो ते बीमारी हमिलो कयो, पोइ डॉक्टर, पोइ हकीम, पोइ दवाऊं, पोइ दवाउनि जा कारखाना, पोइ डॉक्टर पढ़ंदा उन जे लाइ कॉलेज खपनि, पोइ यूनिवर्सिटियूं ठहियूं, पोइ कॉलेज ठहिया, पोइ उस्ताद, पोइ किताब, पोइ कोर्स जा, पोइ छोरा पढ़िया, पोइ MBBS RMP PhD वठ पकड़ शुरू थी वई, पोइ अस्पताल खोलई, पोइ योग में जो इहो रसो विच में पियो आहे, स्टेथोस्कोप दूरबीनी पई आहे, केॾी महिल गोॾे ते रखियो वेठो आहे, केॾी महिल पोयां स्टेशन ते रखियो वेठो चेक करे, इन डॉक्टर खां पुछ त इन दूरबीनी जो फंक्शन सिर्फ़ु दिलि आहे, मुंहिंजा पे गोॾो कोन्हे, हर भर छितो न कर, मरीज़नि खे चूतियो ऐं बेवकूफ़ न बनाए, गोॾे ते रखण पवंदो, मरीज़ जी दिलि ख़रीद करणी आहे, पोइ डॉक्टर थिया, पोइ अस्पतालूं, पोइ सरकारी, पोइ प्राइवेट, पोइ हकीम, पोइ दवाऊं, पोइ मौजून, पोइ ऑपरेशन जा सामान ठहिया, पोइ कारखाना खोलिया, कई दवाउनि जा ऑपरेशन जा सामान पिया ठहनि, अस्पतालूं ठही वयूं, हकीम अची विया, इंसान ते बीमारी जी हमिलो करे, बीमारी जो मुक़ाबिलो करणो आहे, अल्हम्दुलिल्लाह सुठे नमूने सां तव्हां मुक़ाबिलो कयो, बुख जो बि कयो, उञ जो बि कयो, बीमारी जो मुक़ाबिलो बि तव्हां कयो, वरी जॾहिं इंसान खे सर्दी अची तंग कयो, सीउ आहे, मरी वियो, रफे पियो, हाणे सीउ आहे, पोइ डोड़ी रली वरितई, रली मां कमु कोन थियो, पोइ डोड़ी सवड़ वरितई, पोइ सवड़ मां बि कमु कोन थियो, पोइ डोड़ी वञी कंबल वरितई, पोइ कंबलनि जा कारखाना खुली विया हलिया, लखे माण्हू हिन धंधे सां लॻा त कंबल पिया ठहनि, पोइ कंबल, पोइ स्वेटर, पोइ जर्सियूं, पोइ जैकेट, पोइ कोट, पोइ अलाए छाजो छा, वॾा वॾा कारखाना खुलिया, पोइ 20,000 रुपया कोट, पोइ 25,000 रुपया कोट, पोइ 60,000 रुपया कोट, पोइ हीउ ग़रीब माण्हू हिन सीअ खां कीअं बचे, हिन वटि कोट जा पैसा कोन्हे, डज़ करायो हला साईं, लुंडा बाज़ार लॻी, कई कोट जैकेट अची आहे, 100 रुपया दाणू, 100 रुपया दाणू, हलिया ग़रीब, 100 रुपया दाणू, 100 रुपया दाणू, सीअ जॾहिं तोते मुक़ाबिलो कयो, तॾहिं तूं अलाए छाजो छा ठाहियो, कंबल तो ठाहिया, कोट तो ठाहिया, जैकेट तो ठाहिया, उन्हनि जा कारखाना खोलिया, उन्हनि में रोज़गार कमाइण लाइ लखे माण्हू लॻा, जॾहिं तो वटि इहो सामान पहुतो, तो वरितो, तो सीअ जो मुक़ाबिलो कयो, वरी जॾहिं तोखे गर्मीअ तंग कयो, जो आई गर्मी, वञो मरी वियो वीचारो मिसकीन, हाणे हिन गर्मी खां बचण लाइ को ज़मानो हो जो हथ सां विंजणा हणंदा हुआसीं, मुख़्तियार कार जज ऑफिस में वेंदा हुआ त वॾियूं रलियूं टंगियूं पयूं हूंदियूं, पटे वारा हुन रलियुनि खे लोॾींदा हुआ, तॾहिं मुख़्तियार कार खे हवा लॻंदी हुई, जज साहिब खे हवा लॻंदी, वरी तरक़ी कयूं, वरी बिजली ठाहियूं, वरी जो बिजली ठही त पोइ साईं हुनजे लाइ वॾा कारखाना खुलिया, पोइ ग्रिड स्टेशनूं, पोइ थंभा, पोइ तारूं, पोइ वायरूं, पोइ 11,000 वोल्टेज जूं लाइनूं, पोइ ट्रांसफार्मर, पोइ करोड़े माण्हू वापडा में लॻा, पोइ इहे नौकरियूं पिया कनि, वापडा हिन में हज़ारे माण्हू लॻी विया, पोइ लाइनूं आयूं, पोइ ट्रांसफार्मर लॻा, पोइ सर्विस तार आई, पोइ तुंहिंजे घर ताईं पहुती, पोइ हाणे हिन में फिटिंग थींदी, पोइ फिटिंग जा वरी मिस्त्री अलॻि आहिनि, उहे ईंदा, पोइ वरी फिटिंग जो सामान अलॻि आहे, उहो अलॻि कारखाननि में ठहंदो, सम्झो पंखा पिया ठहनि, बल्ब पिया ठहनि, सेवर पिया ठहनि, राडूं पियूं ठहनि, बटण पिया ठहनि, बोर्ड पिया ठहनि, अलाए छाजो छा पियो थिए, करोड़े माण्हू हिन धंधे सां लॻा, पोइ फिटिंग थी, पोइ पंखो लॻो, हाणे पंखो फिरे पियो, हज़रत इंसान ते हवा पियो करे, पर यार गर्मी तेज़ आहे, डज़ कराई AC, एयर कंडीशन हिकिड़ो हितां ॿियो हितां, हाणे फाचो पियो आहे, गोॾ वॼो,
कमरे में एसी वरी जो आदो मुड़ुस थल्लो आहे बाथरूम में वञे तो बेहोश थियो वञे ज़ोर ॾे ॾो डज़ कराई वरी हिकिड़ो एसी बाथरूम में वरी हिकिड़ो एसी गाॾीअ में एसी कमरे में एसी बाथरूम में एसी ॾे एसी गर्मी जो तो मुक़ाबिलो कयो वञी एयर कंडीशन सां सर्दी जो मुक़ाबिलो गर्मी जो मुक़ाबिलो बीमारी जो मुक़ाबिलो दवाउनि सां बुख जो मुक़ाबिलो मानीअ सां उन जो मुक़ाबिलो तो कयो पाणीअ सां वरी इंसान जॾहिं इंसान ते हमला कया तो ठोके के ज़माने में कुहाड़ी ठाई तीर तलवार नेज़ो खोद पोइ वरी तरक़ी कई पोइ वरी बंदूक ठाई हिकु नाली बंदूक डज़ हिकिड़ो कारतूस कढियो वरी हिन में देरि थियो वञे दुश्मन धक हणी वेंदो पोइ वरी दो नाली कढई इन मां बि कमु कोन थियो हिकु हंधा कारतूस हुजनि पोइ वरी रिपीटर ठाही 8 कारतूस डज़ पर भेण रिपीटर परे मार नथी करे पोइ वरी राइफल ठाही हीअ राइफल हो थर जे गऊंडी जो आहे न सिंग थींदा आहिनि एॾा डिघा गुक्का मैगज़ीन लॻातिया डज़ राइफल ठाही पोइ वरी जेको आहे राइफल में गोली हिकिड़ी थी हले वरी जेको आहे धोके क्लाशन ठाही यको बस रुगो हिन करे करण त सॼो राज धक में किरी पियो पोइ वरी क्लाशन ठाही इंसान ते हमले जे रोकण लाइ राइफल ठाही क्लाशन ठाही G3 303 वरी साईं मुंहिंजा हला किथे अञा किथे हवाई जहाज़ पोइ बम पोइ एटम बम पोइ हाइड्रोजन बम पोइ गौरी पोइ गज़नवी पोइ मिसाइल ऐं तव्हां खां पुछां थो पाकिस्तान एटम बम ठाहियो आहे इन एटम बम सां पाकिस्तान गिदड़ मारींदो थर में वञी शिकार कंदो तितरनि जो छा कंदो इंसाननि जे मथां हणंदो इंसान खे तबाह करण जे लाइ एटम बम ठाहियो आहे इहो इंसाननि जे मथां इस्तेमालु थींदो एतिरो इंसान जो दुश्मन थी वियो हे दुश्मन सभु इंसान खे घेरो बीठा आहिनि जॾहिं इंसान हमिलो कयो त हथियार ठाहिनि हे त थिया ज़ाहिरी सामान अल्हम्दुलिल्लाह तव्हां तरक़ी कई आहे तव्हीं चओ था त हिन वक़्तु दुनिया तरक़ी जे राह ते गामज़न आहे तरक़ी तव्हां कई आहे माशा अल्लाह तरक़ी कई आहे मोबाइल ठाही आहे इंसान वरी तरक़ी कई आहे हलो हितां बि आवाज़ अचे तो तरक़ी कई अच्छा हिनखे हिते था रखूं हलो हाणे ॻाल्हाए ॾिसूं तो में कहिड़ो कमाल इहो त हो हिन जो कमाल तो में जेको कमाल आहे उहो ॾेखार भला हलो तुंहिंजो कमाल तो पूरो थी रहियो न हीउ त लोह जो कमाल आहे तुंहिंजो कमाल कहिड़ो आहे कहिड़े इंसान कमर हज़रत उमर मदीने में बीठो आहे जुमे जॾहिं ख़ुतबो बीठो ॾे 300 किलोमीटर परे मुसलमाननि जी फ़ौज जिहाद पई करे हज़रत उमर हितां थो अकल करे या सारियतल जबल न टेलीफोन न वायरलेस न जदीद टेक्नोलॉजी का शइ कोन्हे 300 माइल ते उमर जो आवाज़ मैदान में पहुतो आहे सिधा थी वञो पोयां ख़तरो आहे हज़रत उमर जो आवाज़ पहुचणु 300 किलोमीटर ते बग़ैर मोबाइल वायरलेस जे हाणे तूं ॿुधाए तरक़ी अॼु जे साइंसदाननि कई आहे या तरक़ी फारूक आज़म कई आहे उन्होंने तो को हथियार कोन हो तरक़ी कई आहे तरक़ी बसि बगल पिया सभिनि जा वञनि तरक़ी कई आहे तरक़ी खे पटका बधाइजनि जेके बि हिते वेठा आहिनि वाइद करे ऐं ॿिया थो गेट ते हिकिड़ो थी पियो वञे केर बि टकड़ न करे निकिरण वारे वटि ऐं गेट ते बीहंदुसि जनाज़े नमाज़ मूंखे ॿुधाए पियो हलिया वञा जनाज़े नमाज़ जेका पढ़ंदा न पेशी मां जे पोयां पंहिंजनि मिटनि माइटनि जा अलाहु अकबर हाणे छा पढ़बो अल्लाह मरे कुछ चप त चोर पिढ़े जो लाशा अचेस त पढ़े थल्लो हिन करे बीठो थल्लो वियो सलाम वराए वरी मौलवी खे ॾाढी मज़ा दसींदा वाह बि फिरल दुआई कोन घुरे अड़े तू खाली बीठो आहे पेश इमाम जे पोयां जहिड़ो गाबो गऊ जे अॻियां तो कुझु कोन पढ़ियो सो चङो मुर्द उहो पिढ़े खे वेंजारे मुस्लमान करे दुआऊं दुरूद जे मौलवी पढ़िया उहो वरी फिरल तरक़ी भी इहा कई आहे न जनाज़ो बि नथो अचे अबा हलो जनाज़े हलो फलाणो गुज़ारे वियो हलो तॾहिं ते दुआ घुरूं अदा हलो आया ते तॾहिं ते दुआ घुरण छा पढ़बो आहे तॾहिं वारी दुआ कहिड़ी आहे सॼी ज़िंदगी मैयतनि सां ठगी इहा उहा तरक़ी इहा कमु आहे या तरक़ी जे राह ते गामज़न आहे हिन सम्झो त तरक़ी शायदि आहे
अंग्रेजी तालीम पाइण में तरक्की आहे, BA MA PhD LLB फलाणो टीरो ढिंगड़ो ढीरो। सुबह मां सारी छोरनि खे ॾिसंदे त मुने मीटर जी पतलून, अधु मीटर जी छोटड़ी ऐं बांडड़ी कमीस, सम्झो अधु मीटर जी कुते जो पुछ ॻिची में रिढ जॾी बेग पुठनि ते पोयां न्यारी सॼो फाटल गिदरो खयो पियो वञे पियो आला तालीम हासिल करण जे लाइ। 61 हीअ आहे आला तालीम, हीअ आहे तरक़ी। तव्हांजे घरनि में बाथरूम आहिनि? अटैच बाथरूम हूंदा घरनि में, सुठा हूंदा, उन में टाइलियूं लॻल हूंदियूं, WC शीशा, नलका, टुंटियूं, गरम सर्द लाइनूं, सभु कुझु हूंदो। अच्छा, पोइ कॾहिं बाथरूम में बिस्तरो रखी सुता आहियो? यार बाथरूम में वियाई थी सुम्हण जहिड़ा ईमानदारी सुम्ह भला। बाथरूम सुम्हण लाइ कोन हूंदो आहे, ज़रूरत जी जाइ आहे। मुंहिंजा पे 5 मिंट जेको वेंदो उहो फारग थी वरी भॼंदो, केर बि कोन सुम्हंदो, भले केॾो बि सुहिणो ठारायो। सुम्हण लाइ उहो पलंग आहे जिते AC लॻो पियो आहे, उहो सुम्हण जे लाइ उहो पलंग आहे। जिते AC हिते सुम्हबो कोन, हीअ ज़रूरत जी जाइ आहे। जदीद तालीम खणी केतिरी बि तूं फज़ीलत बयानु करे, स्कूल प्राइवेट केजूं डीजूं DPU यूनिवर्सिटियूं, इहे सभु बाथरूम आहिनि। बाथरूम ज़रूरत जी जाइ आहे। दुनिया ऐं आख़िरत जे इज़त जो पलंग अल्लाह जो क़ुरान आहे। ॿिन्ही तालीमनि में फ़र्क़ु आहे। हलो साईं मुंहिंजा, ॿियनि दुश्मन जो तव्हां असां मुक़ाबिलो कयो, शुक्र, पर जेके अंदरि दुश्मन वेठा आहिनि, नफ़्स ऐं शैतान, इहे अंदरि वेठा आहिनि। इन नफ़्स अमारतुन बिस्सू, क़ुरान थो चवे नफ़्स सदाईं बुराई जो कमु कंदो। इन शैतान लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान बि दुश्मन आहे। ॿई अंदरि वेठा आहिनि। इहे असांखे चङो कमु करणु ॾींदी कोन था, सदाईं रुगो बुराई जे हवाले। ATM ते मायूं बीठियूं आहिनि, ATM ते अदड़ियूं आयूं आहिनि पैसा कढाइण, 50-100 आहिनि लाइन करे बीठियूं आहिनि ATM ते। 100 नियाणियूं बीठियूं आहिनि, 150 ॼणा रोड ते बीठा आहिनि। इहो छा आहे? कहिड़ी मस्करी आहे यार? पोले जे फुड़नि प्यारण वारियूं टीमूं, पोले जे फुड़नि जा कूलर कुठनि ते रखी घर घर पुॼी वेंदियूं आहिनि, प्यारे ईंदा आहिनि। इन्हनि वटि एतिरो अमलो कोन्हे जो हिननि नियाणियुनि खे घर वेठे डिवाइस खणी पैसा ॾिन। बदमाशी हथ दर्जे जी आहे। पोलियो जे लाइ टीम आहे, बाक़ी औरतुनि खे घर वेठे इज़त सां पैसनि ॾियण जे लाइ तव्हां वटि अमलो कोन्हे, तव्हां वटि डिवाइस कोन्हे। हासिकार बदमाशी कई विया त मुस्लमाननि मुंहिंजा हया वञे, पर्दो वञे, गैरत वञे। अचो शहर, अचो त कढो। हाणे उते जे 25 मायूं बीठियूं आहिनि त 150 ॼणा ॿिया बीठा आहिनि, ताड़ियो बीठा हूंदा। नफ़्स चए थो दीदार बाज़ी रब राज़ी, ॾिसण में को ॾोह कोन्हे। हीअ नज़र जी बदमाशी छो पई थिए? नफ़्स शैतान थो चवे। ज़ना छो थी थिए? नफ़्स शैतान थो चवे। चोरी छो पई थिए? धाड़ा छो था लॻनि? क़त्ल छो पियो थिए? नशो छो थो पिए? बेहयाई छो थो करे? निमाज़ ते छो नथो अचे? नफ़्स शैतान चवनि था न निमाज़ ते कोन्हे, ॻाल्हि सॼी दिलि ते आहे। निमाज़ रोज़ो पिणु चङो कमु, उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पुसिजे प्रिय खे, उहो ॿियो फ़हम इहो आहे त टुवाल कुले दर की छोरनि था गॾु मेले में खदड़नि खे वञी पैसा ॾियो, ॿियो फ़हम इहो। निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन्हे, रोज़े रखण लाइ तयारु कोन्हे। इजो रमज़ान आयो, मुड़ुसु कंधार कोई विझोसि त सॼो ॻोठु खाई ठो करे। चंड ॾिठो आहे रोज़े रखण महिल भाड़ियो, मूंखां झलिजे नथो। तूं छा झलींदे? मूंखां झलिजे नथो। रोज़े खां भरो नफ़्स जे त मथां रखी बुख मरंदे। ही नफ़्स ऐं शैतान जेको असांखां बुराइयूं पिया कराइनि, जेके असांजा दुश्मन थियो वेठा आहिनि, हे जेके बि दुनिया में तव्हांखे बदमाशियूं बुराइयूं नज़र अचनि थियूं, इहे सभु नफ़्स ऐं शैतान जे करे आहिनि। हाणे नफ़्स ऐं शैतान जेके असांजा दुश्मन आहिनि, इन्हनि सां मुक़ाबिलो कीअं करियूं? इन्हनि जे लाइ कहिड़ो हथियार आहे? कहिड़ी बंदूक तव्हां ठाही आहे? साइंसदाननि खां पुछो,
छा ठाहियो आहे तव्हां? नफ़्स ऐं शैतान सां मुक़ाबिले करण जे लाइ साइंसदान वटि का बि शइ कान्हे का नफ़्स ऐं शैतान सां मुक़ाबिले करण जे लाइ, छो त हे बातिनी ताक़तूं हुयूं, अंदरूनी ताक़तूं हुयूं। इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ, इन्हनि खे शिकस्त ॾियण जे लाइ अलाह तबारक व तआला असांखे रूहानी ताक़त ॾिनी आहे। उहा रूहानी ताक़त जेका नफ़्स ऐं शैतान जो मुक़ाबिलो कंदी, उनजो नालो क़ुर। इहो क़ुर सां मुक़ाबिलो थींदो। बाक़ाइदा तजुर्बे में ॻाल्हि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं घर जे अंदरि सूरत बकर जी तिलावत थींदी आहे, उन घर में जिन ऐं शैतान न ईंदा। अल्लाह जो रसूल फरमान। कंहिं ज़मानो हूंदो हो, असीं झंग जे ख़्याल सां करो खणी ॿाहिरि वेंदा हुआसीं बनियुनि में, केलनि में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिन ऐं शैतान बदबू वारी जाइ ते रहंदा आहिनि, अरूड़ियूं आहिनि, काकूस आहिनि, हिनजो वथाण आहिनि, इन्हनि में जिन ऐं शैतान रहंदा आहिनि। असीं जंग जे ख़्याल सां ॿाहिरि वेंदा हुआसीं परे केलनि में, त बदबू बि परे हूंदी हुई, जिन शैतान बि परे हूंदा हुआ। पोइ असां तरक़ी कई, बाथरूम असां घरनि में ठाहिया। घरनि में ठाहे वरी हर कमरे में अटैच बाथरूम ठाहे, पोइ जिन शैतान जेके केलनि में बनियुनि में वेठा, तन खे दावत ॾेई वठी आयासीं, हलो असांजे घर। हाणे असांजे घर दर खोलियूं था त हमरा वेठा आहिनि, हाणे अंदरि वेठा आहिनि। हाणे बाथरूम में वञण वारी दुआ जेका असां न असांखे अचे, न असांजे माइयुनि खे थी अचे। ऐं 50% बीमारियुनि जो तालुक़ु बाथरूम सां आहे। बाथरूम में दुआ न करण जे करे इंसानु 50% बीमारियुनि जो शिकार थिए थो। ऐं उहा दुआ असांखे अचे कोन। असां अमरान खे वठी घर विहारियो आहे। नंढड़ा ॿार अचनि वञनि पिया, माई अचे वञे पई, आऊं अचां वञा पियो, धू छाजी दुआ छाजी ॿिया हल सॼणा अचूं पिया, वञूं पिया, हंगूं पिया, मुटूं पिया, कपिड़ा पिया धोऊं, वुज़ू पिया करियूं, हथ पिया धोऊं, सॼी वठा लॻी पई आहे। सम्झो, पोइ असांजे घरनि मां इहे जिन शैतान फ़क़ीर ग़ैबात वञे ई कोन थी। पोइ लॻंदासीं ॿावनि जे पोयां, भोपनि जे पोयां, तावीज़ जे पोयां वारो करे विया। माई खे फ़क़ीर आयो आहे। सुबुह मां माई चङी भली छॾे पाण वियो हैदराबाद सामान वठणु, शाम जो मोटी अचे त माई आहे त खट ते वेठी आहे, चप हुनजो ॾेढो। हीअ त निभागी सुबुह मां चङी भली हुई, अलाए छा थियो कि फ़क़ीर आयो आहे। फ़क़ीर गैबात आई आहे। गैबात खे वठी केलनि मां घर तूं आहे। हाणे इन गैबात जो हल कहिड़ो आहे? इन शैताननि जो हल कहिड़ो आहे? दिलि कारी थी वई आहे, हल कहिड़ो आहे? क़ुर जी तिलावत कर। अल्लाह जो रसूल तो फरमाया सूरत बकर पढ़ो, शैतान भॼी वेंदा। रसूल तो फरमाया सुम्हण वक़्तु आयतुल कुर्सी पढ़ो, तुंहिंजे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त रब पाण कंदो। रसूल तो फरमाया सुबुह जो सूरत यासीन पढ़ो, सॼे ॾींहं जा मसला कम अल्लाह ताला पंहिंजे ज़िम्मे हवाले करे छॾींदो। अल्लाह जो रसूल तो फरमाए त जेको सुम्हण वारे वक़्त में सूरत मुल्क पढ़े, क़ब्र जो अज़ाब रब हल्को करे छॾींदो। जे रुठल रब राज़ी थींदो त क़ुर जे तिलावत सां थींदो। जे दिलि सुफ़ाई थींदी त क़ुर जे तिलावत सां थींदी। जे मिसकीन आहियो, रोज़ी में बरकत चाहियो त सूरत वाक़िए जी तिलावत करियो, रोज़ी में बरकत अची वेंदी। हज उमिरि जा शौक़ीन आहियो, सूरत फ़तह जी तिलावत करियो, हज उमिरो नसीब थी वेंदो। औलाद नथो थिए, इलाज क़ुर में। शादी नथी थिए, इलाज क़ुर में। दुनिया जा मसला हल नथा थियनि, इलाज क़ुर में। मरण वक़्तु मौत आसान थिए, इलाज क़ुर में। क़ब्र जो मसलो हल थिए, इलाज क़ुर में। जन्नत में दाख़िल थिए, इलाज क़ुर में। रमज़ान वल क़ुरान यशफ़ान लिल अब्द यौमल क़ियामा। अल्लाह जो रसूल तो फरमाया क़यामत जॾहिं हिकिड़े पासा रमज़ान, ॿिए पासा क़ुर, अल्लाह वटि सफ़ारत कंदा, रब हिन बाने खे छॾंदासीं जन्नत में वठी वञूं। रब न रमज़ान खे जवाबु ॾींदो, न क़ुर खे जवाबु ॾींदो। इन्हनि ॿिन्ही जी सफ़ारत क़बूल थींदी, बानू जन्नत में हलियो वेंदो। आख़िर जो छुटकारो क़ुर में। इनजे करे पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो। हा, जदीद तालीम वक़्त जी ज़रूरत आहे। क़ुर असांजे ज़िंदगी जो मक़सदु आहे। असीं मरी वेंदासीं, पोयां वरी ख़तमा हलंदा, रवाज आहे। तीजो, ॾहो, चालीहो, एकियो, ॿारहों। हाणे मुला जेको आहे हिन मैयत खे कुल्हे ते खणी जन्नत टपाईंदो आहे। अंधी क़ौम। हमरा हिकिड़ो मरी वियो त मिल्कियत जाम छॾी वियो। त उनजो पुटु वियो त मुला खे वठी अची, अब्बा मरी वियो आहे, ख़तमो आहे, हली दुआ घुर, हलो। मुला खे वठी आयो, घर विहारे, ॾाढा पराठा, भत, बिरयानियूं, फ्रूट ॿिया मुला खे खाराए, डेणी करे छड़ी मुला दुआ थो करे, अला साईं मरूम खे जन्नतुल फिरदौस में जाइ हूंदी। त पुटु पासे खां वेठो, तंहिंजो मुश्किल। अला साईं मरूम जे क़बर खे जन्नत जो बाग़ बनाए, त पुटु वरियो चवे मुश्किल। त
तो मुल्ह खां बि खिल निकिरी वई, पर छोरो वॾो हरामी आहे, हिन जे पे लाइ दुआ वेठो करे त इहो वरी मुश्किल वेठो करे आहे छा? अड़े छोरा छा आहे हिन भागा? चई अब्बा मिल्कियत जाम छॾे वियो आहे, जेकॾहिं दुआ ख़त्म न कराईंदे त ॻोठ वारा मूंखे बुजा हणंदा। भेणा निभागा पिणे जो ख़त्म ई कोन कराए, माण्हुनि जे खिल खां बचण लाइ तोखे वठी आया, मिड़ई फॉर्मेलिटी पियो पूरी करिया, नांग न ॿुध, बाक़ी तुआरी दुआ ते अब्बा खे माफ़ी कोन मिलंदी, कसम ख़ुदा जो अब्बा वॾो हरामी हो। इहे अटकलूं अला साईं वटि कोन हलंदियूं, मथां तव्हीं चओ त मुलनि जा ख़त्मा शुरू थींदा पोइ माफ़ी मिलंदी, न न ये फॉर्मेलिटी है। अपनी घोट तो नशा थी वे, अपनी घोट पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो, नियाणी के कुरान पढ़ायो, असी मरी वेंदासी, नियाणी घर में मुसलो विझी बरकत नफिल पढ़ी, मासूम हथ मथे खणी जॾहिं रब जे अॻियां रोई पवंदी त मुंहिंजा रब मुंहिंजे पे खे घुरायो अथई, मुंहिंजे बाबे जी पारत अथई, आउं अछी ॾाढ़ी में कसम खणी वेंदुसि, रब हयादार आहे, रब नियाणी जा हथनि खे ख़ाली कोन छॾींदो, तुंहिंजे क़बर जो मसइलो आसान थी वेंदो। अपनी घोट त नशा थी वे, पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ायो। ऐं वरी पछाड़ी छा चवंदा, साईं मौलवी थींदा, मुल्ला थींदा, पोइ वीचारा बेरोज़गार थींदा, पोइ हिननि जो मुस्तक़बिल छा आहे? 76 साल थिया आहिनि, 88 खां वठी 2024 ताईं सिंध जे मथां पीपल पार्टी हुकूमत कई आहे। घणनि खे नौकरी मिलियूं आहिनि? 35 सालनि में नौकरियूं घणनि खे मिलियूं? छोरा आहिनि BA MA, हुते दरख़्वास्त आहे, हुते मन पुलिस में नौकरी मिले, मन फौज में मिले, मन हिते पटे वाली मिले, ओ ढगियूं विकिणी ॾिनऊं सेब खाई आहे, नौकरी टुटियो आहे, कोन्ह मिले, बेरोज़गार हो वञ, कसम ख़ुदा जो डिग्रियूं बगल में, हुते अप्लाई, हुते इंटरव्यू, हुते इंटरव्यू, मन फॿऊं कुकड़ू तूं छोरा आहिनि ॾाची जहिड़ा उठ जहिड़ा डिगा, बेलचे जहिड़ियूं मोबाइलूं बगल में, हाणे बेरोज़गार नौकरी कोन थी मिले, नौकरी नथी मिले त छोकिरी नथी मिले, हिकिड़ा बेरोज़गार ॿिया छड़ा आहे वांडा, टियों वरी मोबाइल बेलचे जहिड़ी, पैसा कोन्हे जो पैकेज कराए। हाणे इहे छोरा या त पिस्टल खणी रोड ते बि धाड़ा हणंदा, या त आपघात करे मरंदा, कॾहिं बि कंहिं मुल्ह आपघात कोन कयो आहे। मास्टर जो पघार 1,40,000, मास्टर जो पघार पढ़ाए वेठो स्कूल में 1,40,000, 1 ॾोॾो ॿेॾो 5 टिॾो 13 4 16, मको मदीनो हिंदुस्तान में आहे। उथी पियो वेही रहो, उथी पियो वेही रहो, मत करे वियो, पघार 1,40,000, पढ़ाई नहीं पिया। ओपरो मास्टर वेठे स्कूल में पढ़ायो त हिकिड़ो मथां सुपरवाइज़र अची वियो इम्तिहान वठण वारो। हाणे सुपरवाइज़र वेठो कुर्सी ते, छोरनि खां सुवाल जवाब शुरू थी वियो, मास्टर पोयां बीठो आहे। हाणे तो सुपरवाइज़र सुवाल करे छोकरनि खां, 2 मज़ा 2 विया, बाक़ी छा बचो? 2 मां 2 विया, बाक़ी छा बचो? हाँ छोरा मुंझी पिया, 2 मां 2 विया, बाक़ी छा बचो? मास्टर ॾिठो त बड़ा ख्वार थी वियुसि, छोरनि खे सुवाल जो जवाबु अचे कोन थो, हाणे खां अटकल करियां। सो सुपरवाइज़र जे पोयां कुर्सी ते बीठो तो छोरनि खे इशारो करे सम्झाई त 2 मां 2 विया, बाक़ी 0, 2 मां 2 विया, बाक़ी 0। त हिकिड़ो छोरो उथी बीठो आङर लोॾे, चई मूंखे सुवाल जो जवाबु अचे थो? चई हा ॿुधाए छा? चई 2 मज़ा 2 विया, बाक़ी असांजे साईं वारो टोंग। पघार 1,40,000, पढ़ाई पई हले, असांखे ख़बर कोन्हे छा? कंहिं बि मास्टर खे तूं 25 तारीख़ अंग्रेजी फ्री अची चई, चओ 1000 रुपया उधार ॾे, माई ठीकु कोन्हे, दवा थो वठां, कसम ख़ुदा जो जवाबु इहो मिलंदो त ख़ुदकुशी जो हफ़्तो हले पियो, ऐं पाण भाउ ईमानदारी वोट कोई कोन्हे। पर हे मुल्ह जो पघार 8,000 आहे, हिनखे 25 तारीख़ फेरो ॾी त हिन जेके 2,000 रुपया हिन जे खीसे मां निकिरे। ए शैतानी वामन जिन असांखे गुमराह करे छॾियो आहे। मुला पिननि था, असीं पिनऊं था, बाक़ी वज़ीर आज़म सदर छा थो करे? मुल्क जा वज़ीर आज़म सदर पिन था वतन, उहे परिवारनि मुल्कनि खां, तॾहिं तो मुल्क हले तव्हांजो। हाणे हींअर तोखे ख़बर आहे वज़ीर आज़म जी कुर्सी खाली आहे पाकिस्तान में, वज़ीर आज़म जी कुर्सी खाली आहे, केर बि वेहण लाइ तयारु कोन्हे। नवाज़ शरीफ़ हलिया वे, ये कुर्सी खाली हलिया वे, तो हा कोन विया। शहबाज़ शरीफ़ हलिया, तूं अची वे भला, आउं कोन थो विया। बाबा ज़रदारी तूं हलिया भला, बिलावल खे वठी अचे, तो ख़्वाब में ॾिठा त मुंहिंजो छोरो वज़ीर आज़म भला वठी अचे बिलावल खे, हिन खे था विहारियो।
आओ कोन तो विया भला हो जेके PTI वारा बुजुर्ग समझो चुनाव वॾो मैंडेट आहे 95 सीटूं अचो भला वज़ीर आज़म छो 80 में कोन हाणे वज़ीर जी कुर्सी खाली पई आहे केरु वेहण लाइ तयारु छा मसइलो आहे गुज़ारिश कहिड़ी आहे जो केरु वज़ीर आज़म थियण लाइ तयारु कोन्हे मसइलो छा मसइलो इहा त मार्च में IMF जो कर्ज़ आहे उनजी किस्त ॾियणी आहे मार्च में ऐं उहा किस्त आहे $30 अरब 30 अरब डॉलर मार्च में ॾियणा आहिनि मुल्क में टको ई कोन्हे जेको वज़ीर आज़म थींदो न 30 अरब किथां आणींदो हुनखे त फाओ पिट थींदो न हिन जे करे को बि वज़ीर आज़म थियण लाइ तयारु कोन्हे हीअ आहे मुल्क जेके पाण पिनंदा वतन उहे असांखे था टोकण त मुला पिननि पिया सभु पिननि पिया पुलिस बि पिने पई ऑफिसर बि पिननि पिया पर उहे करप्शन करे ब्लैकमेल करे हराम करे खाईंदा आहिनि असीं हराम करे कोन खाईंदा आहियूं असीं बि असांखे माण्हू इज़त सां ॾींदा आहिनि आराम सां दुआ जे लाइ मौलवी ईसा मौलवी अब्दुल ख़ालिक वेठा आहिनि मदरसे में ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तेसी चुंग जी अची मदरसे में बीठी दस अब छा आहे अब मौलवी ईसा कहिड़ो आहे आऊं आहियां चाहे वॾेरो चिंबड़ मरी वियो हुनजो ख़त्मो ॿ जेकियूं बिरयानी जो मोकल ई आहे त मदरसे शागिर्दनि खे खाराए छॾियो अब ला इलाहा इल्लल्लाह असांखे इज़त सां हली ॾेई आहे पुलिस वारनि चंपा हणी रोड ते ब्लैकमेल करे फुरिया पिन हूंदा ए अॼुकल्ह छॾियो ये शैतानी ख़्यालात छॾियो पंहिंजे औलाद खे मदरसे में छॾियो त क़ुरान जा आलिम थियनि हाफ़िज़ थियनि इंशाअल्लाह दुनिया बि सुधरी पवंदी आख़िरत बि सुधरी पवंदी हलो तव्हां सभु सिंधी वेठा आहियो सभु सिंधी आहियो अच्छा आऊं तव्हांखे पश्तू अख़बार ॾियां थो पश्तू पठाण वारी पढ़ी वेंदा पढ़ी ॿुधायो छा आहे लिखियलु पढ़ियलु आहियो पर गुजराती अख़बार तव्हांखे ॾियां पढ़ी वेंदा भला जेके पठाण या मुहाजिर असांजे सिंध में रहनि था उन्हनि खे फ्री अचो मुहाजिरनि खे ऐं पठाणनि खे पंजाबियुनि खे फ्री अचो चओ ॾेढर चओ ñe मुञ अणे वण चओ भला 50 साल थिया सिंध में रहिया आहियो चओ भला ने वन छा रे वण कोन चई सघंदा ॿी ॿोली ॾुखी आहे कोन चई सघंदा हलो ही क़ुरान ॿी ॿोली आहे सिंधी आहे त गुजराती नथो पढ़े गुजराती आहे त सिंधी नथो पढ़े सिंधी आहे त पश्तू नथो पढ़े पश्तू आहे त सिंधी नथो पढ़े टकराव आहे ॿोलियुनि जो पर क़ुरान आहे 206 मुल्कनि 4,500 सिंध मुल्क में हिन वक़्तु दुनिया में ज़बानूं ऐं ॿोलियूं आहिनि 4,500 ज़बानूं आहिनि 206 मुल्कनि सिंधी खे ॾे क़ुरान फर पंजाबीअ जे अॻियां रख क़ुरान फर मुहाजिरे जे अॻियां क़ुरान रख फर अरब पढ़े पठान पढ़े बलोच पढ़े पंजाबी पढ़े मुहाजिर पढ़े बंगाली पढ़े जापानी पढ़े चाइना वारो पढ़े हर क़ौम पढ़े हर ॿोली वारो पढ़े हर मुल्क पढ़े को कोन थो चवे त क़ुरान ॾुखियो आहे मुंहिंजे ज़बान ते जारी नथो थिए वलक़द यसरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर क़ुरान में चई त मूं रब क़ुरान खे एॾो आसान कयो आहे जो दुनिया जे हर ज़बान वारो माण्हू आसानी सां क़ुरान खे पढ़ी बि सघंदो त क़ुरान खे सीने में यादि बि करे सघंदो इहा क़ुरान जी सिफ़त आहे इहा ख़ूबी क़ुरान जी आहे इन जे करे पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ायो मदरसनि सां ताउन करियो अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाह।